अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन रहमसिल दुलाब जी अचण वारी एपिसोड में दोस्तों हाणे ॾिसजो तव्हां शाहनवाज़ ख़ान ख़ुदकशी करे छॾींदो, पाण खे मारे जान छॾाईंदो ऐं पुलिस जे हवाले न कंदो। छा वाक़ई ईअं थियण वारो आहे या पुलिस हुनखे पकड़े वञी सज़ा ॾींदी, कोर्ट में पेश कंदी ऐं बुरो अंजाम ॾेखारियो वेंदो शाहनवाज़ ख़ान जो? आख़िर छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं जे तव्हां न ॾिसंदो अॼु वॾी अपडेट तव्हां खां मिस थी वेंदी दोस्तों। हिन हिकिड़ी वीडियो खे ॾिसी तव्हां सभु कुझु सम्झी वेंदो। ऐं तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, असांजे हिन यूट्यूब चैनल खे शायदि को सो लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। बर वक़्तु अपडेट तव्हांखे हीउ चैनल ॾींदो पियो रहे। ऐं हलूं था जी अपडेट जी तरफ़ दोस्तों। मां ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ ख़ान जो त बुरो अंजाम थियणो ई थियणो आहे, पर मंसूर ख़ान अहिड़ो हथिड़ो घुमायो आहे जेका दुश्मन सॼण सभु पंहिंजा करे छॾी। पोइ किस्तनि बि मां तव्हांखे ॿुधायो त मंसूर ख़ान सभिनी खे पंहिंजो करे वेंदो। तव्हां ॾिठो त हाशिम जहिड़ा बि उन जे अॻियां झुकी पिया ऐं हा करण ते मजबूर थी विया त असां तोसां आहियूं, तुंहिंजे करे सभु कुझु कंदासीं। ऐं शाहनवाज़ ख़ान थी सघे दोस्तों ख़ुदकशी करे ऐं पुलिस खां बचण जे लाइ थी सघे तो पुलिस हिनखे खणी गिरफ़्तार करे वेंदी। अहिड़े हिसाब सां पर बचंदो कोन कानून जे हथ मां हू। बाक़ी इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, न हिन खे राज़न वारा मारींदा, न मंसूर ख़ान, न मुराद वारा। जे उन खे खणी वेंदी त पुलिस खणी वेंदी या हू ख़ुदकशी करे पंहिंजी जान छॾाईंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिसो आहे, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। असांजे यूट्यूब चैनल खे अल्लाह हाफ़िज़।